सिंध परगणी जी अॻूणी रियासत ऐं हाणोको ज़िलो ख़ैरपुर मीरस जंहिंखे खजनि जो देस बि सॾियो वञे थो, छो त ख़ैरपुर मीरस एशिया खंड जे वॾनि खजूर मंडियुनि में शुमार थिए थी। ख़ैरपुर मीरस अमुन भाइपे ऐं महिमान नवाज़ी वारी रियासत हुई, जंहिं करे खेसि ख़ैरपुर यानी ख़ैरनि सां भरियल मीरस माना मीरनि वारी जो नालो पियो। ख़ैरपुर मीरस 1955 में डिवीज़न जो दर्जो माणियूं, जॾहिं त 1972 में सखर खे डिवीज़न करे ख़ैरपुर खे ज़िलो बणायो वियो। ख़ैरपुर ज़िले जी कुल आबादी 28 लख आहे, जॾहिं त हिन ज़िले में 8 तालुका, 88 यूनियन काउंसिल, 21 टाउन कमेटियूं, 3 म्यूनिसिपल कमेटियूं ऐं 1 ज़िला काउंसिल क़ाइमु आहिनि। ख़ैरपुर ज़िले में 3 क़ौमी असेंबलीअ जा तक ऐं 6 सूबाई असेंबलीअ जा तक आहिनि। ख़ैरपुर ज़िले जे रजिस्टर्ड वोटनि जो तादादु 13,68,769 आहिनि, जंहिंमें मर्द वोटरनि जो तादादु 7,20,581 ऐं औरत वोटरनि जो तादादु 6,48,188 आहिनि। जॾहिं त क़ौमी असेंबलीअ तक NA 202 जी कुल वोटनि जो तादादु 4,47,263 आहे, जंहिंमें मर्द वोटरनि जो तादादु 2,34,037 आहे ऐं औरत वोटरनि जो तादादु 2,13,226 आहे। NA 203 ते कुल वोटरनि जो तादादु 4,26,030 आहे, जंहिंमें मर्द वोटरनि जो तादादु 2,26,982 ऐं औरत वोटरनि जो तादादु 1,99,048 आहे। अहिड़ी तरह NA 204 जेको गंबट किंगरी सोबुदुरे ते मुश्तमिल आहे, हिन तक जी रजिस्टर्ड वोटरनि जो तादादु 4,95,676 आहे, जंहिंमें मर्द वोटरनि जो तादादु 2,59,562 आहे, जॾहिं त औरत वोटर जो तादादु 2,35,914 आहे। जॾहिं त सूबाई असेंबलीअ जो तक PS 26 जंहिंजो कुल वोटरनि जो तादादु 2,20,829 आहे, जंहिंमें मर्द वोटरनि जो तादादु 1,15,308 ऐं औरत वोटर जो तादादु 1,05,521 आहे। अहिड़ी तरह PS 27 जेको कोडी जी, फ़कीराबाद, टंडो मस्ती ऐं ॿियनि शहरनि ते शामिलु आहे, हिन जी तक जी रजिस्टर्ड वोटरनि जो तादादु 2,26,434 आहे, जंहिंमें मर्द वोटरनि जो तादादु 1,18,729 ऐं औरत वोटरनि जो तादादु 1,07,705 आहे। PS 28 जेको ठरी मीरवा, नारो ऐं ॿिया इलाइक़ा शामिल आहिनि, हिन में कुल वोटरनि जो तादादु 2,71,036 आहे, जंहिंमें मर्द वोटरनि जो तादादु 1,10,202 आहे ऐं औरत वोटरनि जो तादादु 96,934 आहे। जॾहिं त PS 29 जेको सेठार जा, फैज़गंज, अकरी, पीर वसण ऐं ॿियनि इलाइक़नि ते मुश्तमिल आहे, कुल वोटरनि जो तादादु 2,18,894 आहे, जंहिंमें मर्द वोटरनि जो तादादु 1,16,780 आहे। औरत वोटरनि जो तादादु 1,02,114 आहे। जॾहिं त PS 30 जेको गंबट खोड़ा वारनि इलाइक़नि ते मुश्तमिल आहे, जंहिंजे वोटरनि जो कुल तादादु 2,41,887, जंहिंमें मर्द वोटरनि जो तादादु 1,26,896, जॾहिं त औरत वोटरनि जो तादादु 1,15,191 आहे। अहिड़ी तरह PS 31 जेको किंगरी, जंहिंमें प्यालो, गाड़ी मोरी, पीरगोट, अहमदपुर, कोटमीर मोहन वारा इलाइक़ा अचनि था, जिनमें कुल वोटरनि जो तादादु 2,53,599 आहे, जंहिंमें मर्द वोटरनि जो तादादु 1,32,668 ऐं औरत वोटरनि जो तादादु 1,20,723 आहे। ज़िक्र कंदासीं NA 202 जेको ख़ैरपुर ऐं कोडी जी तालुकनि ते मुश्तमिल आहे। हिन तक ते 2007 में मंज़ूर हुसैन वसाण ऐं 2013 में नवाब अली वसाण ऐं 2002 में सैयद नफ़ीसा शाह जीलानी कामयाबी माणी। 15 साल IPP जा उम्मीदवार कामयाब था। अचो त इन तक जे अवाम सां वीचार वठूं त हुननि जा कहिड़ा मसइला आहिनि ऐं हू छा उन बाबति चवनि। साॻियनि चेहरनि खे टिकटूं ॾिनियूं वयूं, जिन चेहरनि ख़ैरपुर शहर जो को बि मसइलो हल न कयो ऐं अलाह अलॻि मां इहा ॻाल्हि करे रहियो आहियां त बदमनी, बेरोज़गारी ऐं महांगाई अॼु बि उरूज ते आहे। अॼु बि महांगाईअ ते प्राइस कंट्रोल कमेटियूं उन ते कंट्रोल न करे सघियूं आहिनि। DC SDM मुख्तियारकार कंट्रोल न करे सघिया आहिनि।
इन खां अलावा जेको आहे रोड, हाणे जंहिं रोड ते पाण बीठा आहियूं तव्हां रिकॉर्ड चेक करायो त इहो 4 दफ़ा रोड ठहियो आहे। अॼु बि तव्हांजे साम्हूं रोड उखड़ियल आहे ऐं जिते जिते ही पीवर लॻाइनि था, पीवर बि सभु जेके आहिनि उहे नाक़िस आहिनि ऐं उहे 3 महीना बि रोड नथा हलनि, सभई वेहिजी था वञनि, उन्हनि जो कोई नोटिस वठण लाइ तयारु न आहे। इन करे अॻु में नवाब साहब कामयाबु थियो, अदी नफ़ीसा शाह कामयाबु थी ऐं काइम अली शाह कामयाबु थियो ऐं इन खां अलावा मंज़ूर वसाण साहब बि कामयाबु थियो। ऐं हिते वधि में वधि मसइलो पीअण जे पाणीअ जो आहे ऐं करोड़ों रुपया ख़र्च करण जे बावजूदु सॼे ख़ैरपुर शहर खे अञा ताईं पीअण जो पाणी न मिली सघियो आहे। वरी हिते सफ़ाईअ जो तव्हां निज़ाम ॾिसो त ही छटी चौक ते बीठा आहियूं, साम्हूं तव्हांखे पाणी नज़र ईंदो ऐं हर 8 ॾींहं 15 ॾींहं हिते पाणी बीहंदो ऐं जेके बि वाइदा हिननि कया उन मां को बि वफ़ा न थियो ऐं जेको बि हिननि बरसाति में बि रिलीफ ॾिनो उहो पंहिंजे हाउसनि ते लिस्टूं ठाहे ॾिनऊं, जनरल कंहिंखे बि ॾिनऊं। हाणे तव्हां मूंसां गॾु हलो, बुखारी महल में, लुकमान में, मुंशी महल में घर ड्रहियल आहिनि, अञा ताईं उन्हनि खे बरसाति जा पैसा न मिलिया आहिनि ऐं उन्हनि खे को बि रिलीफ न मिलियो आहे। हिते माण्हू बेयारो मददगार बणियल आहिनि, हर को माण्हू परेशान आहे। हेॾे महांगाई जे दौर में के बि मसइला हल न थी सघिया आहिनि ऐं मां आवाम खे बि अपील कंदुमि त सोचे सम्झी पंहिंजो वोट कनि, अहिड़नि खे वोट कनि जेके असांजा मसइला असां वटि हिते माशाअल्लाह यूनिवर्सिटियूं आहिनि, कॉलेज आहिनि, मेडिकल कॉलेज आहे, ज़रई कॉलेज आहे ऐं पहिरियों दफ़ो इहा ॻाल्हि ख़ैरपुर में थी त टेक्निकल यूनिवर्सिटी बि पाण वटि आहे। तमामु भला थिया, ख़ैरपुर खे पेरिस बणाइण जी कोशिशि कई वई, इदारा असां वटि सघारा अची विया, असां वटि कमु भला थिया। पर थियो ईअं त 2014 खां पोइ 2023 ताईं ख़ैरपुर जी कारकर्दगी अलाए जे छो सम्झ में ॻाल्हि न ईंदी आहे त उहा मुतासिर छो थी ऐं उहे माण्हू काॾे आहे जेके कमु करण वारा हुया। हींअर बरसातुनि खां पोइ ख़ैरपुर जे रोडनि जी, रस्तनि जी हालति ख़राबु लॻी पई आहे। मसइला एतिरा आहिनि जो ख़ैरपुर में हींअर वाटर सप्लाई जो पाणी ॻोल्हियो नथो लभे, रोड रस्ता तबाह थियल आहिनि जेके नथा ठहनि। सम्झ में ॻाल्हि नथी अचे त पब्लिक हेल्थ किथे आहे, म्यूनसिपल किथे आहे, इहे कमु न पिया कनि। हींअर उहे कमु न पिया कनि, उनजी बजट काॾे थी वञे, उनजी का बि ऑडिट कान्हे का। ऑडिट थिए त ख़बर पइजी वञे त पैसा काॾे विया। पीपल्स पार्टी सिंध में लाॻीतार हुकूमत कई आहे, लाॻीतार असां चूंडियो आहे। ख़ैरपुर ताईं असांखे जेके बुनियादी सहूलियतुनि पाणीअ खां महरूम कयो आहे। ख़ैरपुर ज़िले में काकीशाह पुल तां माण्हू पाणी पीअण जे लाइ जेको आहे सो 2-2 कलाक लेन में था बीह रहनि, पाणीअ खां महरूम लॻा पिया आहिनि। महांगाई जो उरूज लॻो पियो आहे, गैस जी लोड शेडिंग जी अणखुट लॻी पई आहे, बिल 5-5 हज़ार रुपया अचनि था महीनो, गैस आहे कान। जे वञूं था ऑफिस चक्कर काटियूं, बाबा 1000 रुपया मीटर टैक्स आहे, 800 रुपया फलाणे ऑफिस जो टैक्स आहे, 40 रुपया रेटिंग टैक्स आहे। सिर्फ़ु आवाम खे रोले माण्हुनि खे परेशान कयो थो वञे। उन खां बावजूदि बि उहे बिल बि पियारियूं था, उन खां पोइ गैस खां महरूम थी विया आहियूं, बिजलीअ खां महरूम थी विया आहियूं, महांगाई उरूज ते लॻी पई आहे। असां था चऊं असां ख़ैरपुर ज़िले में सहूलियत खां बि असां महरूम लॻा पिया आहियूं। जे वञे त को ग़रीब गुरबो अस्पताल में त उते बि सहूलियत लॻी जेकी आवाम खे मिलणु चाहे ऐं जेका सहूलियत हुजणु खपे उन खां बि असां महरूम। बुनियादी मसलों की जहाँ तक बात है तो वो हमेशा कोशिश रही है कि हल करें, पीपल्स पार्टी की हुकूमत रही है, लेकिन कुछ नाअहल लोगों की वजह से जो है बुनियादी मसले हल नहीं हो सके। जैसे कि पानी का मसला है और सड़कों का मसला है। गैस को आप देखें कि पहले गैस आता था लेकिन अब वो भी नहीं आता है ना। तो इसी तरीके से बिजली के यूनिट्स में आप देखें कि कितनी ज़्यादा बिजली के बिलों में इजाफा हो गया है। पेट्रोल को आप देखें उसकी कीमत कहाँ पहुँच गई है। तो बहुत सारे ऐसे मसले मसाइल हैं जो बुनियादी हैं। चेक इन बैलेंस का है कि जो सब्ज़ियों के रेट है उन्हें चेक नहीं किया जाता। तो ये रोज़मर्रा की चीज़ें हैं जो हमें बुनियादी तौर पर एक गरीब आदमी को चाहिए होती हैं, वो अपने बच्चों का गुजर बसर कर सके, उन्हें रोटी रोज़ी दे सके। तो आजकल आप देखें कि कारोबार ही नहीं है, उनको जॉब नहीं मिल रही, उन्हें सर्विस नहीं मिल रही, उसके बाद ये कि कोई कारोबार नहीं है, रोज़गार नहीं है उनका। तो हुकूमत को चाहिए कि इस तरफ थोड़ी तवज्जो दें। सिर्फ ये नहीं कि इक़्तिदार में आ गए, इक़्तिदार में जब वोट लेना होता है तो हर जगह पर मौजूद होते हैं, चाहे वो कोई भी हुकूमत। हम सब कुछ करेंगे, जो आपके मसाइल हैं उनको हम हल करेंगे, लेकिन जब वोट लेकर इक़्तिदार में आ जाते हैं तो उसके बाद आप कौन और हम कौन, कोई किसी को पहचानता नहीं है। कारकर्दगी ॾिसो त गुज़िरियल 15 सालनि में आवाम खे को बि रिलीफ न मिलियो आहे। तव्हां ॾिसो त जेके इदारा आहिनि सिंध गवर्नमेंट जे अंडर में कमु कनि पिया, उहे तबाह ऐं बर्बाद थी विया आहिनि। ख़ासि करे ख़ैरपुर सिटी में त को डेवलपमेंट जो कमु न थियो आहे, उहो उन जे करे न थियो। असांजी बदकिस्मती आहे त असां जेको असांजो बुनियादी मसइलो आहे, हिकु त पीअण जो साफ़ु पाणी कोन थो मिले, तंहिंखां पोइ ॾिसो त ड्रेनेज सिस्टम तबाह लॻो पियो आहे, उहो कोन ठहियो आहे। ख़ैरपुर शहर में तमामु घणी इंक्रोचमेंट थी वई आहे
ऐं तव्हां ॾिसो त ख़ैरपुर सिटी जेको हिकिड़ो म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेशन उते इदारो आहे उते कमु करे पियो त उते स्ट्रीट लाइट न आहे। स्ट्रीट लाइट जो मक़सदु इहो आहे त राति जो हूंदा या किराए में जो जेको रेशो आहे उहो वधंदो पियो वञे ऐं माण्हू आवाम जेको आहे ख़ासि करे पब्लिक जा सिटीज़न शहरी आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। PS 26 जेको ख़ैरपुर बबरलो ठेड़ी खानपुर जूणीजा ते मुश्तमिल आहे। हिन तक ते सैयद क़ाइम अली शाह जेको सिंध जो वॾो वज़ीर रही चुको आहे 3 भेरा वॾी अक्सरियत सां कामयाबियूं हासिलु कयूं आहिनि। अचो त हिन तक जे माण्हुनि सां ॻाल्हायूं त हू उन हवाले सां कहिड़ा वीचार वंडनि था। तक़रीबन PP खटींदी आहे, पीपल्स पार्टी पीपल्स पार्टी खटींदी आहे पूरे ज़िले में या भुरगड़ी ज़िलो सॼो उन जी हुयो जेको बि असां हिते रहूं था। मसला आहिनि भला उन्हनि जी कारकर्दगी छा आहे? कारकर्दगी उन्हनि जी कुझु बि न आहे, काई बि न आहे। हितां जे साम्हूं आहे रोड रस्ता आहे जेके बि आहिनि, हे रोड रस्ता तव्हां ॾिसो सभई जेके बि आहिनि इहे सभु जेको आहे नाकारा पिया आहिनि जा, पर हुननि जे सिर्फ़ु जेके आहिनि कामोरा हुननि जा जेके बि आहिनि उन्हनि जे अॻियां जेके आहिनि सभु पेवर लॻी आहे, हर शइ कमु थी वियो। हिते असांजी घिटीअ में जेको आहे को मसइलो न, असां ग़रीब अवाम छा कंदो, विढ़ंदासीं त कोन नी वञी, बाक़ी दाऊं कंदासीं। अॼु तव्हां वटि दाऊं कयूंसीं, कल्ह कंहिं ॿिए वटि कंदासीं, ईअं ई दाऊं हलनि थियूं पियूं। बाक़ी कमुकार मसइलो को बि हल नथो थिए। लॻो न छा हिन पेवर खे जेको आहे घटि में घटि इहे 4-5 स्कीमूं हे खाई आहिनि सभु। हे रोड ठहिणो हुयो उहो न ठहियो, रोड माना कागज़नि में ॾेखारे वियो, उहे पैसा उहे खाई आहे। वाइदा त अहिड़ा कंदा आहिनि जो मगर मच्छी वांगुरु हेॾा भाकुर विझंदा आहिनि। वाइदा कयूं त असां जेको आहे तव्हांजे रोड खे ठाराईंदासीं, तव्हांजा मसइला हल कंदासीं। वाइदा ॿिटा भाकुर तव्हांखे ऑर्डर ॾींदासीं न साईं, तव्हां जेको आहे ड्यूटी ॾींदासीं, वफ़ा न थिया। साईं गुज़िरियल 15-20 सालनि खां पीपल्स पार्टी इक़्तिदार में आहे। पीपल्स पार्टी जा नुमाइंदा आहिनि। हर दफ़े सां ईअं ई ॾटा ॾेई जेको आहे वोट वठी हलिया में ऐं ख़ैरपुर में गंदगी माना को सिस्टम न आहे ऐं एसी ताईं त जेको आहे सो सिविल हॉस्पिटलनि में मेडिसन न आहे ऐं कंहिं बि सफ़ाईअ जो या डेवलपमेंट जो कोई कमु न आहे। 12 करोड़ जी बजट आई जेको आहे पेवरनि जी, उहो ख़बर न आहे त काॾे गुम थी वई। जेके भुरगड़ी जा रस्ता ठहियल हुया उन्हनि खे ई ठाहींदा रहिया, सम्झो ॻाल्हि। ऐं बिजली तव्हां ॾिसंदव त असांजी माना हिते बंबुलमो जेके हुयूं लाइटूं वग़ैरह हाणे बिल असांजे अची रहिया आहिनि, पर तारूं वग़ैरह जेके आहिनि उहे सभु लाए विया आहिनि। जेको आहे कंहिं बि क़िस्म जो जेको न मीटर आहिनि न तारूं आहिनि, तव्हां वीडियो भरे सघो था। रुगो सियासी हवाला कनि था। जेको आहे भुरगी ख़ैरपुर में जेके बि वॾा प्रोजेक्ट हुया, पुलियूं हुयूं, ॿियूं टियूं अर्बन खरबन जा प्रोजेक्ट हुया, उहे जेको आहे हिन महिल नाकारा थी चुका आहिनि। जेको आहे उहे तमामु पुलियूं हाणे किरण लॻियूं आहिनि। उनखां पोइ अलाए घणनि किरोड़नि जो जेको आहे हिननि चिड़ियाघर ॾेखारियो आहे, जेको हिन महिल ताईं कंहिं माना अंगनि अखरनि में त हे करोड़ रुपया हड़प करे आहिनि, पर उहो चिड़ियाघर ॿुधायो त तव्हां ख़ैरपुर में किथे चिड़ियाघर आहे? को सिस्टम न आहे। ख़ैरपुर हिकिड़ो नंढिड़ो शहर आहे, हिकिड़ो क़दीमी शहर आहे। ख़ैरपुर में को बि अहिड़ो को कमु न थियो आहे जंहिंमें को आवाम खे रिलीफ मिलियो हुजे, छो त आवाम जी बुनियादी जेके हक़ आहिनि उहा आहे सफ़ाई सुथराई, पीअण जो मिठो पाणी, ड्रेनेज जो निकाली ऐं जेको आहे स्ट्रीट लाइटूं, मुख़्तलिफ़ जेको आहे जेके असांजा इशूज़ आहिनि, अमन अमान जो सिस्टम जेको रहियो आहे उहो बि इन्हनि सालनि में तमामु जेको तव्हां भली रिकॉर्ड चेक कराए सघो था त कंहिं क़िस्म जी फुर लुट, इहे क़त्लो गारत ऐं जेको आहे भताखोरियूं, इहो ख़ैरपुर में हिकिड़ो ट्रेंड थी वियो आहे। ऐं इन में जेके बि SP जेके बि उन्हनि रखिया आहिनि, पंहिंजा रखिया आहिनि, जेके अमन अमान क़ाइमु करण में जेको आहे मुकमल नाकाम रहिया आहिनि। ऐं असांजी ख़ासि करे म्यूनिसिपल कमेटी ख़ैरपुर, ईअं सम्झो त सैयद इन जो पंहिंजो भाइटियो हुयो साईं क़ाइम अली शाह जो, अमजद अली शाह साहिब जन जे दौर में ॾिसो त ख़ैरपुर जी जेका बि म्यूनिसिपलिटी जी बजट हूंदी ॿाहिरों कराची पुॼंदी वञी। 15 सालनि खां सिंध में PPA जी हुकूमत रही आहे सूबाई, ऐं 5 साल वफ़ाक़ में PPA हुकूमत कई आहे। ऐं गुज़िरियल जेका 2018 जी आम चूंडूं हुयूं उन में पीपल्स पार्टी ख़ैरपुर ज़िले मां 3 क़ौमी असम्बली जूं सीटूं ऐं 5 जेके सूबाई असम्बली जूं सीटूं पीपल्स पार्टी हासिलु कयूं, ऐं 2 जेके सीटूं आहिनि उहे सूबाई असम्बली जूं GDA तरफ़ां कामयाबु थिया हुया। पर 15 साल हुकूमत ऐं 5 सालनि खां वठी जेके आवाम सां हिते वाइदा वचन कया विया त असां अव्हांखे सरसब्ज़ इलाइक़ा करे ॾींदासीं, साफ़ु पाणी मुहैया कंदासीं, सिहत जूं सहूलियतूं ॾींदासीं, नौकरियूं ॾींदासीं, पर उहे ऐलान सिर्फ़ु ऐलाननि ताईं महदूद रहिजी विया। आवाम खे 5 सालनि में ऐं गुज़िरियल 15 सालनि जे दौरे हुकूमत में ठलनि आसरनि खां सवाइ कुझु बि न मिलियो। कारकर्दगी ज़ीरो रही। पीपल्स पार्टी पंहिंजी जेका अक्सरियत आहे, जेका हिमायत आहे, उहा आवाम में विञाए चुकी आहे। इन्हनि ठलनि आसरनि ऐं कूड़नि
नारनि जे करे। बुनियादी मसला सिहत जो तमामु वॾो इशू आहे। असां वटि ख़ैरपुर में वॾी सिविल अस्पताल ख़ैरपुर आहे, पर उते ख़ाली बिल्डिंग असांजे लाइ आवाम जे लाइ ठाही वई ऐं उन में बि अरबें रुपया करप्शन करे जेको आहे पंहिंजा घर भरिया विया। आवाम खे उते सिरिंज बि कोन थी मिले। उनखां अलावा पब्लिक हेल्थ जूं जेके करोड़नि रुपयनि जूं स्कीमूं आहिनि ख़ैरपुर ज़िले में साफ़ पाणी फराहम करण जे लाइ ऐं जेको गंदे पाणी जे निकाल जूं स्कीमूं आहिनि, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट में अरबें रुपयनि जी करप्शन थी आहे। उन में सिर्फ़ु मनपसंद इलाइक़नि में उहे जेके पब्लिक हेल्थ जा डिस्पोज़ल लॻाया विया जेके उहे हिन वक़्त बि नाकारा पड़ियल आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी मुसलसिल खटींदी थी अचे ऐं साईं काइमरी शाह साहब चीफ मिनिस्टर रहिया 8.5 साल ऐं हुन सां गॾु MNA अदी नफ़ीज़ा शाह, हुन खां अॻु में MNA जेको आहे नवाब वसण साहब ऐं ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ पीपल्स पार्टी जे माण्हुनि विन कई तक़रीबन। हाणे जॾहिं हिते ख़ैरपुर में जेके बि इदारा आया आहिनि उहे इदारा त अची विया आहिनि, पर उनखे हलाए केरु ऐं उन में जेकी करप्शन माफ़िया ऐं जेके ठेकेदार माफ़िया आहे, मां सम्झां थो त कमीशन ऐं ठेकेदार माफ़िया वधीक कमायो। PS 27 हिन तक ते PPA जो सीनियर अॻवान मंज़ूर हुसैन वसाण खटींदो रहियो आहे। 2007, 2013 ऐं 2018 में वॾियूं कामयाबियूं माणियूं आहिनि। अचो त हिन तक जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुन हवाले सां छा पिया चवनि ऐं हुननि जा कहिड़ा मसइला आहिनि। PS 27 आहे। हिते जेको आहे त पोयनि 15 सालनि खां वठी मंज़ूर वसाण साहिब जो जेको आहे पीपल्स पार्टी जो टकुरो आहे। सूरत हाल इहो आहे त हुन कम बि तमामु सुठा बि कराया आहिनि, उन जे बावजूदि जेके आहिनि खोड़ कम अहिड़ा जेके आहिनि उहे रहियल आहिनि। मिसाल थोरा घणा जेके उहे कम जेके रोड रस्ता कुझु ठाराया अथऊं, कुझु ड्रेनेज जा कराया अथऊं, कुझु वरी जेके हुननि जा पंहिंजा आहिनि उहे माल खाई करे हेॾे होॾे थी था वञनि। पर हुननि जो हुन पाण जेको आहे त पंहिंजे हिसाब सां उहो पाण बहितरीनु हिकिड़ो कमु करे थो, पर हुन जा जेके हेठियां आहिनि उहे कमु नथा कनि। मनूर साहब खे इहो घुरिजे त उन तक खे उन तपे खे ॾिसे, बहितर हिकिड़े न हुन सां ॾिसे, पंहिंजे अखि सां ॾिसे त छा थिए थो छा नथो थिए। तमामु बहितरीनु माण्हू बि आहे। मसइला इलाही रहिजी विया आहिनि, जेके ड्रेनेज जा बि रहिजी विया आहिनि, रोडनि रस्तनि जा बि रहिजी विया आहिनि, खोड़ कम अहिड़ा रहिजी विया आहिनि। पर हुनखे पाण खे जेको आहे त अवाम ते ऐं उन्हनि खे ॾिसणु खपे त छा थिए। कोट जी आहे, कोट बंगलो आहे साईं, यूसियता में टरो मस्ती आहे, सो इहो नारो ढोरो आहे, सभु अची विया साईं। हाणे 15 सालनि में साईं असांखे त कुझु बि नज़र नथो अचे त कहिड़ा कमु कया आहिनि न आहिनि कया। पाण वटि त न स्कूल न रोड जो अॻियो आहे तव्हांजो हालत साईं, बीठा रोड ते, इहा ई पोज़ीशन रहियो आहे। का बि शइ न आहे। हिन महिल ताईं असांजा बचा स्कूल खां महिरूम आहिनि। मंज़ूर साहिब जो तकास असुलु PP असां जाला आहियूं PP या असां जेल बि काटिया PP लाइ, पर हिन महिल ताईं ॻोठ रईस बाला खां जतो इग्नोर था कनि। साईं जॾहिं पाण वटि कुझु न आहे त ओवरऑल इहो ई पोज़ीशन हूंदो न साईं। पर इन तक में हली ॾिसो त किथे बि कमु सहूलियाती बुनियादी कमु थियो आहे, सिहत जो अहवाल बि साॻियो ई पोज़ीशन आहे, ॾमरजी पिया आहियूं। टंडो मस्ती अस्पताल आहे, हुनजो ॾिसी कोटी जो बि साईं मां न जहिड़ो आहे साईं। हा, को बि सहूलियत न आहे, न एम्बुलेंस न कुझु, हर को माना सियासी जेके चमचा आहिनि उन्हनि जो कमु थिए थो, बाक़ी बसि असां तक हिन में हामी UC हामी 27 हिते मंज़ूर साहब। हा, मंज़ूर साहब बदअमनी असां तमामु ॾाढी आहे। ॿियो कोई मसइलो कोन्हे। महांगाई बदअमनी, असांखे सुकून खपे। बेरोज़गारी बि आहे पंहिंजे हिते, पर उहो भॼी डुकी असां लोड़े लोड़े राति जो निंड बि कोन था कयूं, निंड बि कोन, सुकून असांजो रहियल आहिनि। बिल्कुलु सर हक़ीक़त आहे इहा। महांगाई उरूज ते आहे, तमामु महांगाई ऐं बेरोज़गारी, पर बदअमनी एॾी आहे, सॼो ॾींहुं सिर तगारी खणी खणी असां राति जो अचूं था। पीपल्स पार्टी असांखे ॾिनो आहे खाई करे, असां पीपल्स पार्टी खे वोट बि न ॾिनोसीं त असांखे सुई गैस बिजली 5-6 ऑर्डर असांखे वसाइण नवाब साहब उन जा थोरा आहिनि, पर बदअमनी तमामु ॾाढी आहे। असां वरी बि रिक्वेस्ट कंदासीं, असांखे अमन खपे। मसइलो इहो आहे त PS 27 तालुका कोडीअ जो जेको आहे मेन कोडीअ जो शहर आहे, उनखां पोइ मुराद गोपांग जो शहर बि सॾिबो आहे, फ़कीराबाद टाउन आहे, असांजो इहो लयारी आहे, महमूद शाह, नारू ढोरो, ख़ैरपुर रेलवे फाटक, टंडो मस्ती आहे ऐं काफ़ी नंढा वॾा उन में शहर ॿिया बि अची था वञनि, जिते तमामु वॾी आबादी आहे ऐं इहे सभु शहर अची था वञनि। अब ॾिसो न त जिते माण्हू जी वाध आहे, इन करे रोज़ किथे न किथे कंहिं न कंहिं ॻोठ में जेके नवां ॻोठ आबाद थियनि था या शहर आबाद थियनि था, उन्हनि में ज़ाहिर आहे कुझु सहूलियतूं रहिजी थी वञनि। कंहिंमें किथे सिहत जी खोट आहे, किथे तालीम जी खोट आहे, किथे रोड रस्ते जी खोट आहे। तक़रीबन मां त सम्झां थो त हिते असां वटि मंज़ूर वसाण साहब आहे, जेको असांजो हिते
MP MN चूंडबो आहे हमेशह हुन कोशिशि कई आहे त ताल के कोट जी अवाम जी भरपूर नमूने सां ख़िदमत कजे ऐं हुन कई आहे। अमन अमान जी सूरत हाल भी काफ़ी नाज़ुक रहे थी। कोई त चोट ते आहे, जीअं निगरान हुकूमत आई आहे त महांगाई अर्श ते चढ़ी वई आहे। नाज़रीन, खैरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ तकनि जो तव्हांखे जाइज़ो बि ॿुधायोसीं ऐं सूरत हाल बि ॾेखारीसीं। हाणे ॾिसणो इहो आहे त खैरपुर ज़िले जे अवाम जी कहिड़ी राय आहे ऐं 8 फेबरवरी ते हू पंहिंजे क़िस्मत जो कहिड़ो फ़ैसिलो करे थो। कैमरामैन आफ़ताब अलू सां गॾु ख़ादिम जुणी जो KTN न्यूज़ खैरपुर मीरस।